सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग सुल्तान सलाहुद्दीन अयूबी। दोस्तों, तारीख़ दुनिया ऐं तारीख़ इस्लाम में तमाम घट अहिड़ा फातिह गुज़रिया आहिनि जिन खे मुसलमाननि सां गॾु गैर मुस्लिम बि एहतराम सां यादि कनि था। उन्हनि अज़ीम इंसाननि मां सुल्तान सलाहुद्दीन अयूबी बि हिकु हुयो। उन्हनि जो पूरो नालो सुल्तान सलाहुद्दीन यूसुफ बिन अयूब हो। पाण नस्लन कुर्द हुआ जिन अयूबी सल्तनत जो बुनियाद रखियो। पाण 1138 ईस्वी में मौजूदा इराक़ जे शहर तकरीत में पैदा थिया। संदन अॻवानी में अयूबी सल्तनत मिस्र, शाम, यमन, इराक़, हिजाज़ ऐं दयार बाकिर ते हुकूमत कई। पाण नंढपिण खां ई फ़ौजी क़यादत जे सलाहियत सां भरपूर हुआ ऐं संदन चाचे शेर कोह जी सोहबत में रहिया। पाण संदन चाचे खां जंगी सलाहियतूं ऐं सियासी हुनर सिखियो ऐं हर जंग में उन्हनि सां गॾु विढ़िया। पाण हिकु क़ाबिल शागिर्द बि हुआ। खेनि अरबी ऐं सियासत में महारत हासिल हुई ऐं खेनि हर नस्ल जे घोड़नि जी बि ॼाण हुई। पाण संदन वक़्त जे चंद पढ़ियल लिखियल हाकिमनि में शामिल कया वेंदा हुआ ऐं पाण तमाम अरब हाकिमनि जे बारे में बि बहितरीन इल्म रखंदा हुआ ऐं उन्हनि ख़ासियतुनि जे करे खेनि लश्कर जो सिपह सालार मुक़ररु कयो वियो ऐं जल्दी 1171 में खेनि मिस्र जो हाकिम मुक़ररु कयो वियो ऐं उन अरसे में पाण यमन खे बि फतह कयाऊं। नूरुद्दीन ज़ंगी जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु सुल्तान सालेह इस्माइल, जेको हिकु नाअहल शराबी ऐं अयाश बादशाह हुयो, सलाहुद्दीन अयूबी खेसि 1174 में हटाए पाण सुल्तानी संभालण जो फ़ैसिलो कयो ऐं उन खां पोइ पाण मुल्क दर मुल्क फतह करण जो सिलसिलो शुरू कयाऊं ऐं ॾिसंदे ई 1187 ताईं शाम, मूसल, हलब ऐं केतिरा ई इलाइक़ा फतह कयाऊं ऐं जंगी हिकमती अमली में नूरुद्दीन ज़ंगी खे बि मात ॾिनाऊं ऐं पंहिंजी सल्तनत खे वसी तर वसी कंदा विया। सलाहुद्दीन अयूबी जो इस्लाम में हिकु ख़ासि किरदार इहो बि हुयो जो पाण तमाम रियासतुनि खे हिकु कयाऊं ऐं उन जो फ़ाइदो उन सूरत में आयो जेके मुसलमान कारोबार जी तलाश में हिक खां ॿी रियासत में न पिया वञी सघनि, उन्हनि खे ॿियनि रियासतुनि में वसी कारोबार करण जो मौक़ो मिलियो। बैतुल मक़दिस जी फतह न सिर्फ़ संदन वॾी ख़्वाहिश हुई पर संदन वॾो कारनामो बि हुयो, जंहिं वजह सां संदन अंदरि जहाद जो जज़्बो भड़कंदो रहंदो हुयो। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खे हज़रत उमर खां पोइ ॿिए नंबर ते बैतुल मक़दिस खे फतह करण जो शरफ़ बि हासिल थियो। बैतुल मक़दिस जे फतह खां पोइ पाण सभ खां पहिरियों बैतुल मक़दिस में नूरुद्दीन ज़ंगी जो तयारु करायल मिंबर पंहिंजे हथनि सां मस्जिद में रखियो ऐं नूरुद्दीन ज़ंगी जी ख़्वाहिश पूरी कयाऊं। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी बैतुल मक़दिस खे फतह करण खां पोइ कंहिं बि क़िस्म जो ज़ुल्म न कयो, जीअं सलेबी फातिहनि कयो हो। पाण सिर्फ़ कुझु ई फ़िदिये जे एवज़ तमाम क़ैदियुनि खे रिहा कयो, जिन में मर्दनि जे लाइ 10 सोन जा सिक्का, औरतुनि जे लाइ 5 ऐं ॿारनि जे लाइ सिर्फ़ 1 सोन जो सिक्को हो ऐं जेके नथे ॾेई सघिया उन्हनि जो हुदियो सुल्तान सलाहुद्दीन अयूबी पाण ऐं संदन भाउ मलकुल आदिल अदा कयो ऐं पोइ बि जेके चंद क़ैदी रहिजी विया उन्हनि खे कुझु रवायतुनि मुताबिक़ ग़ुलामी में ॾिनो वियो ऐं कुझु मुताबिक़ आज़ाद कयो वियो ऐं बैतुल मक़दिस खे फतह करण खां पोइ बैतुल मक़दिस खे तमाम ईसाई ज़ाइरीन जे लाइ खोले छॾियो वियो ऐं वॾी तइदाद में इंसाननि जो हिकु वॾो समुंड बैतुल मक़दिस जी ज़ियारत जे लाइ पहुतो ऐं उन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे ख़ुदि वक़्त जे ख़लीफ़े सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खे इहो मशवरो ॾिनो त पूरी दुनिया मां ज़ियारत जे लाइ ईंदड़ माण्हुनि लाइ को ख़ासि तरीक़ो रखियो वञे ऐं सिर्फ़ चंद माण्हुनि खे ज़ियारत जी इजाज़त ॾिनी वञे। पर सुल्तान सलाहुद्दीन अयूबी वराणियो त माण्हू पूरी दुनिया मां हज़ारे मील जो सफ़र तय करे हिते ज़ियारत जे लाइ पहुचनि था ऐं उन्हनि खे हिन मुक़दस जॻह ते रोकणु उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी। पाण हिकु जंगी ऐं सियासी शख़्सियत सां गॾु रहमदिल इंसान बि हुआ। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी 5 वक़्त निमाज़ सां गॾु नफ़ली इबादत गुज़ार बि हुआ। पाण कॾहिं बि का निमाज़ न छॾियाऊं ऐं न ई वरी क़ज़ा कयाऊं। पाण सॼी ज़िंदगी में जेको बि हासिल कयाऊं उन जो हिकु वॾो हिसो सदको ऐं ख़ैरात कयाऊं ऐं कॾहिं बि एतिरी दौलत न गॾु कयाऊं जो ज़कात अदा करणी पए। पाण जहाद में मसरूफ़ ऐं दौलत न हुअण जे करे पूरी ज़िंदगी हज अदा न करे सघिया ऐं उन ख़्वाहिश सां ई दुनिया मां रहलत फरमायूं। हिकु दफ़े संदन अज़ली दुश्मन शेर दिल रिचर्ड बीमार थी पियो। सलाहुद्दीन अयूबी खे जॾहिं ख़बर पई त पाण उन्हनि जी ताज़ियत सां गॾु मेवा बि मोकिलियाऊं ऐं हू हिकु दुश्मन जो इहो आला ज़र्फ़ ॾिसी तमामु घणो मुतासिर थिया ऐं उहा ई वजह हुई त ईसाई उन्हनि जी रहमदिली ऐं बहादुरी लाइ अॼु ताईं सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खे यादि कनि था। पाण 57 सालनि जी उमिरि में वफ़ात कयाऊं। पाण पूरी ज़िंदगी को घर न ठाहियूं ऐं तमाम ज़िंदगी जंग ऐं खेमनि में गुज़ारियऊं। दोस्तो, सुल्तान सलाहुद्दीन अयूबी तारीख़ इंसानी जो हिकु अज़ीम हुक्मरान हो। उन्हनि जी ज़िंदगीअ मां असांखे घणो कुझु सिखण जी ज़रूरत आहे। पाण इस्लामी तारीख़ जा हिकु हीरो हुआ, जॾहिं त असांजो मौजूदा नस्ल उन्हनि जे बारे में तमामु घटि ॼाण रखे थो, छो त उन्हनि जे ज़हननि खे सिर्फ़ हॉलीवुड ऐं बॉलीवुड हीरोज़ खे ई हीरो सम्झायो वियो आहे, जेके सिर्फ़ तसव्वुरी आहिनि ऐं हक़ीक़ी ज़िंदगी में उहे कुझु बि न आहिनि ऐं असां बि पंहिंजे इस्लामी तारीख़ खे फ़रामोश करे छॾियो आहे ऐं उहा ई वजह आहे त अॼु ताईं वरी
को सलाहुद्दीन न पैदा थी सघियो आहे। तारीख़ गवाह आहे त जेका क़ौम पंहिंजी तारीख़ भुलाए छॾे थी उहा पाण बि सफ़े हस्ती तां मिटिजी वञे थी। दोस्तों आउं उम्मीद कयां थो त मुंहिंजी हीअ कोशिश अव्हांखे ज़रूर पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ इंतज़ारु कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।